नाज़िन, सिंध हुकूमत कराची जे समूरनि सरकारी कॉलेजनि में सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीसीटीवी कैमराऊं मज़बूत सिक्योरिटी फ्रेमवर्क ऐं सहूलियतूं फ़राहम कंदा कॉलेजिस खाते जो चवणु आहे। अहम ख़बर सां शेयर कई पिया। सिंध हुकूमत कराची जे समूरनि सरकारी कॉलेजिस में सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीसीटीवी कैमराऊं मज़बूत सिक्योरिटी फ्रेमवर्क ऐं सहूलियतूं फ़राहम कंदियूं कॉलेजिस खाते जो इहो चवणु आहे। सिंध हुकूमत कराची जे समूरनि सरकारी कॉलेजिस में सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीसीटीवी कैमराऊं मज़बूत सिक्योरिटी फ्रेमवर्क ऐं सहूलियतूं फ़राहम कंदा कॉलेजिस खाते जो इहो चवणु आहे। सिंध हुकूमत कराची जे समूरनि सरकारी कॉलेजिस में सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीसीटीवी कैमराऊं मज़बूत सिक्योरिटी फ्रेमवर्क ऐं सहूलियतूं फ़राहम कंदियूं।